माण्हू सभन सोना पखी सभन रंज। का माण्हू मंझ अचे बूए बहार जी। दोस्तन काफ़ी आस्ते आस्ते त मूंखे तक़रीबन सभिनि चयो आहे मां रिक्वेस्ट रखण वञा पियो वादी मेहरान जे बेताज बादशाह के अवां मूंसां इत्तेफ़ाक़ कयो था आख़िरी शेर हाजी साहब जा थियनि जेके दोस्त इत्तेफ़ाक़ रखनि था मुहब्बत सां वेठा आहिनि उहे ॻाल्हाइनि पोइ मां सिर्फ़ ॿिनि शेरनि लाइ वादी मेहरान जे बेताज बादशाह हसन दियोबंद अलहाज हाजी इमदादुल्लाह फुलपोटो साहब जिन के अर्ज कंदुसि खुशी तो यकीनन हाजी साहब जी आहे असां सभिनि जी आहे पर हाजी साहब अचनि असां के खुशी में खुशी ॾेई करे सभिनि दोस्तन जी दिल के ठारिन व अहसन मिन कलम तरकत ऐनी व मिन कलम तलिदुन निसाउ खुलिक़त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक कद खुलिक़त कमा तशाउ अलहाज हाजी इमदादुल्लाह फुलपोटो साहब। अल्लाह अल्लाह मूं हाजी साहब के बिन शेरनि की गुजारिश कई आहे बाक़ी और दोस्तन के हथ में। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। यकीनन पंहिंजी जगह ते बेइंतिहा खुशी आहे। अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह से अजाइन सजाइन गालन का महफूज रखियो खैर खूबी सां शादी सरअंजाम थियूं। अल्लाह को दुआ तो कयां अल्लाह ताला सभिनी के ये सआदतूं खुशियूं नसीब फरमाए। सागे वक्त में अल्लाह तबारक व तआला जो शुक्रियो अदा कजे अमुन अमान सां खैर खूबी सां जाते खुशी हासिल थी अचानक ओचते बेइंतिहा दिल के दुखाईंदड़ खबर भी कनन ते आई जैं मुखे सच पुछो त खुशी मुझे मेटे विधी। मां अल्लाह ताला का दुआ तो कयां त अल्लाह ताला उन बिरादर मोहतरम मरहूम के अल्लाह ताला जन्नतुल फिरदौस में जगह जड़ फरमाए। बिरादर मोहतरम कारी अब्दुल वहाब फुलपोटो अचानक खबर आई तो हुन जो अटैक थी पियो फौत थियो अल्लाह के प्यारो थियो। मां अल्लाह का दुआ तो कयां त अल्लाह ताला उनकी मग़फ़िरत फरमाए अल्लाह ताला उनके जन्नतुल फिरदौस में जगह जड़ फरमाए। जाते खुशी हासिल थी तो वरी दुख भी पैदा थियो। मां अल्लाह को दुआ तो कयां त अल्लाह ताला उनके पोयन के भी सब्र की तौफ़ीक़ अता फरमाइंदो अल्लाह ताला उनके जन्नतुल फिरदौस में जगह जड़ फरमाइंदो। बस मां अल्लाह के एहसानन मां को एहसान गाया पियो थोड़ो तवज्जो।